नशरो फ़िरोज़ दाली शहर वेझो ॻोठ धणी बख़्श कलोड़ो जो रहिवासी नाले राहिब अली कलोड़ो क़ुरान पाक खणी ॾोहनि जी दुनिया खां अलविदा करे छॾियो। राहिब अली कलोड़ो अवामी प्रेस क्लब नशरो फ़िरोज़ पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मां पहिरियां ॾोह कंदो हुयसि, पर हाणे मां क़ुरान पाक खणी ॾोहनि जी दुनिया खे छॾियां थो। हाणे को बि ॾोह न कंदसि, पर बिरयासिटी दाली ठारूशा नशरो फ़िरोज़ पुलिस मूंखे कूड़नि केसनि में फासाइण ते ऐं को बि ॾोह थिए थो त पुलिस ऐं ॿिया मूंखे बिना जवाब तंग कनि था। जॾहिं त मां ॾोहनि खे अलविदा करे छॾियो आहे। मां नशरो फ़िरोज़ कोर्ट में SSP नशरो फ़िरोज़ वटि पेश थी अॼु खां पोइ कसम साख खणा थो त मां को बि ॾोह न कंदसि। जेकॾहिं हाणे को बि ॾोह साबित थियो त जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा हूंदी, हाणे मां पंहिंजी बक़ाया ज़िंदगी इज़त ऐं शराफ़त सां गुज़ारणु चाहियां थो। पुलिस मूंखे तंग न करे, हाणे मूं ॾोहनि जी दुनिया खां अलविदा करे छॾियो आहे। हाणे मूंखे तंग न कयो वञे। जेके कोर्ट सगोरी में केस हलंदड़ आहिनि उन्हनि खे कानूनी तरीक़े सां मुंहिंजे मुंहुं ॾींदसि। ही मुंहिंजो बयान रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्तु सर कमु अची सघे। मां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नशरो फ़िरोज़ सेशन जज साहिब खे अपील कंदसि त मूंसां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजो बयान रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं पुलिस मूंखे कूड़नि केसनि मां तंग न करे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।